अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे तवसुल सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, समाजी ब्यास 5 दर्जे जे जेको क्लास पहिरियों हुयो उन खां पोइ हाणे इन में 50 सवाल हुया। हाणे 51 सवाल खां क्लास ॿिए तरफ़ वधंदासीं ऐं हाणे अचूं था क्लास जे तरफ़। सवाल नंबर 51 आहे त मौसम छा खे चइजे थो। जवाबु माहौलियाती हालतुनि जी तब्दीली जहिड़ो कि गर्मी पद, घिम, हवाऊं ऐं मींहुं पवण खे मौसम चइजे थो। ठीकु आहे। आबहवा छा खे चइजे थो। कंहिं हंध जी सरासरी मौसमी हालतुनि खे आबहवा चइजे थो। धरतीअ जे जंहिं भाङे ते सिज जा किरणा सिधा पवनि था उन खे छा चइजे थो। ख़त इस्तवाई भाङो। धरतीअ जे जंहिं भाङे ते सिज जा सिधा किरणा पवनि था उनखे ख़त इस्तवाई भाङो चइजे थो। उन खां पोइ आहे त सिंध जो कहिड़ो शहर सामुंडी किनारे ते आहे। इट्स वेरी कॉमन, कराची। ठीकु आहे। एडी छा जो मुख़फ़िफ़ आहे। ठीकु आहे। एडी एनोडोमनी जो मुख़फ़िफ़ आहे जंहिंजी माना आहे असांजे आका जे साल में। ठीकु आहे। उन खां पोइ आहे बीसी छा जो मुख़फ़िफ़ आहे। उन जी माना आहे बिफोर क्रिस्ट, जंहिंजी माना आहे क़बिल मसीह, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दौर खां पहिरीं। राजा अशोक कॾहिं ॼाओ। क़बिल मसीह 269 क़बिल मसीह में। सर सैद अहमद ख़ान कॾहिं ॼायो। 1817 में। उन खां पोइ आहे त लीप ईयर में केतिरा ॾींहं हूंदा आहिनि। 366, छो त उन में फेबरवरी महीनो 29 ॾींहंनि जो थींदो आहे। असां सभिनी खे ख़बर आहे त हूअं त फेबरवरी महीनो 28 ॾींहंनि जो आहे, पर उन साल फेबरवरी जेको महीनो आहे उहो 29 ॾींहंनि जो थींदो आहे, त उनखे लीप ईयर चयो वेंदो आहे। ऐं हूअं साल में 365 ॾींहं हूंदा आहिनि, पर उन साल में 366 ॾींहं हूंदा आहिनि। उन खां पोइ आहे 100 सालनि ऐं 1000 सालनि जे अरसे खे छा चइबो आहे। 10 सालनि जे अरसे खे 10 साली मतिलबु 10 साल या 10 साली डिकेट, 100 सालनि जे अरसे खे सेंचुरी, 1000 सालनि जे अरसे खे हज़ारी या मिलेनियम चइबो आहे। ठीकु आहे। आज़ादी वारी जंग कॾहिं लॻी। 1857 द वार ऑफ इंडिपेंडेंट, जेको अक्सर बुक्स में असां जेका नाइंथ जी या एंटर जी पाकिस्तान स्टडी इंग्लिश में पढ़ंदा आहियूं, त उन में 1857 में आज़ादी जी जंग लॻी हुई। ठीकु आहे। इंडियन नेशनल कांग्रेस कॾहिं ठही ऐं कंहिं ठाही। 1885 ते मिस्टर A.O. ह्यूम ठाही। ऑल इंडिया मुस्लिम लीग कहिड़े सन में ठही ऐं कंहिं ठाही। 1906 में ऐं नवाब सलीमुल्लाह 1906 में ऑल इंडिया मुस्लिम लीग नवाब सलीमुल्लाह ठाही हुई। उन खां पोइ आहे त 23 मार्च पाकिस्तान जो ठहराउ कॾहिं पास थियो। उहो आहे 23 मार्च 1940 में। उन खां पोइ आहे त मोहम्मदिन एंगो ओरिएंटल कॉलेज जो बुनियादु कंहिं विधो। सर सैद अहमद ख़ान। ठीकु। मोहम्मदिन एंग्लो ओरिएंटल कॉलेज खे यूनिवर्सिटीअ जो दर्जो कॾहिं मिलियो। 1920 ते। बंगाल जो विरहाङो कॾहिं थियो। 1905 ते या 1905 में बंगाल जो विरहाङो थियो। बंगाल जी इंतिज़ामी तक़सीम कॾहिं ख़तमु करे वरी उनखे मिलायो वियो। 1933 में। क़ाइदे आज़म मुस्लिम लीग जो मेंबर कॾहिं थियो। 1913 में। ठीकु आहे। मुस्लिम लीग जो बुनियादु 1906 में पियो ऐं 1913 में क़ाइदे आज़म मुस्लिम लीग जो मेंबर थियो। पहिरीं महाभारी लड़ाई कॾहिं लॻी ऐं कॾहिं ख़तमु थी। 1914 में लॻी ऐं 1919 में ख़तमु थी। ॿी महाभारी लड़ाई कॾहिं लॻी ऐं कॾहिं ख़तमु थी। 1939 में लॻी ऐं 1945 में ख़तमु थी। मुस्लमाननि छुटकारे जो ॾींहुं कॾहिं मल्हायो, जंहिंखे असां योम निजात बि चयो वेंदो आहे। इहो अॻिते जेके वॾा क्लास आहिनि उन्हनि में आहे त योम निजात जो ॾींहुं कॾहिं मल्हायो वेंदो आहे। त छुटकारे जो ॾींहुं 22 डिसंबर 1939 ते मल्हायो वेंदो आहे। लखनऊ ठाह कॾहिं थियो। 1916 में। नेहरू रिपोर्ट जे मोट में क़ाइदे आज़म पंहिंजा 14 नुक़्ता कॾहिं पेश कया। 1929 में। गोलमेज़ कॉन्फ्रेंस कॾहिं ऐं किथे थियूं। 1930 ऐं 1933 ताईं लंडन में राउंड टेबल कॉन्फ्रेंस जंहिंखे सॾियो वेंदो आहे। गोलमेज़ कॉन्फ्रेंस 1930 ऐं 1933 में थियूं हुयूं। 33 ताईं। ठीकु आहे। लंडन में थियूं हुयूं। पहिरियों भेरो धार मुस्लिम रियासत जो सॾु कंहिं ॾिनो। अलामा इक़बाल 1930 ते इलाहाबाद जलसे में
धार रियासत जो जेको इलाहाबाद जो जलसो थियो 1930 में, उन में अलामा इक़बाल टू नेशन्स थ्योरी जेको चइबो आहे बिक़ौमी नज़रियो या धार मुस्लिम रियासत जो सॾु ॾिनो हो ऐं नज़रियो पेश कयो हो। उर्दू पाकिस्तान जी क़ौमी ॿोली कॾहिं बणी? 1948 में। पाकिस्तान ऐं हिंदुस्तान विच में पहिरीं जंग जे पाकिस्तान ऐं हिंदुस्तान विच में पहिरीं जंग कश्मीर जे मसइले तां कॾहिं लॻी? 1948 में। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना कॾहिं ॼाओ ऐं कॾहिं वफ़ात कयईं? 25 डिसंबर 1978 ते ॼाओ ऐं 16 सेप्टेंबर 1948 ते वफ़ात कयईं। अमरीका जापान जे ॿिनि शहरनि हिरोशिमा ऐं नागासाकी मथां एटम बम कॾहिं उछलाया? 1945 में, जेको तारीख़ जो हिकिड़ो इलाही होलनाक वाक़ियो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ आहे त पहिरियों कंप्यूटर कॾहिं ईजाद थियो? 1949 में। पहिरीं रंगीन टीवी कॾहिं ईजाद थी? 1951 में। पाकिस्तान जी पहिरीं वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान खे कॾहिं क़तलु कयो वियो? 16 अक्टूबर 1951 ते रावलपिंडी में। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ आहे त पोलियो जी वैक्सीन कॾहिं तयारु थी? 1952 में। एडवर्ड सॉक नाले हिकु अमरीकी साइंसदान, हिन में 2 सवाल अची वञनि था। पोलियो जी वैक्सीन 1952 में तयारु थी ऐं कहिड़े साइंसदान? एडवर्ड सॉक। ईअं बि थी सघे थो त कहिड़े मुल्क जे? अमरीकी साइंसदान। ठीकु आहे। अमरीका जे साइंसदान एडवर्ड सॉक 1952 में पोलियो जी वैक्सीन तयारु कई। मतिलबु 3 सवाल आहिनि हिकिड़े जवाब में। अयूब ख़ान मुल्क में पहिरीं मार्शल लॉ कॾहिं लॻाई? 1958 में। रूस खाल में स्पुतनिक सयारो कॾहिं मोकिलियो? 4 अक्टूबर 1957 में। उनखां पोइ आहे पाकिस्तान ऐं इंडिया विच में सिंध दरिया जे पाणी जी विर्छा ऑल इंडस वाटर ट्रीटी ते सहियूं कॾहिं कयूं वयूं? 19 सेप्टेंबर 1960 में। नेहरू ऐं अयूब ख़ान सहियूं कयूं हुयूं। अयूब ख़ान ऐं नेहरू 1960 में सहियूं थियूं। वाटर ट्रीटी पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में जेको थियो 1960 में थियो। ओके। कश्मीर जे मसइले तां इंडिया ऐं पाकिस्तान विच में ॿी लड़ाई कॾहिं लॻी? 6 सेप्टेंबर 1965 ते। ऐं उनखां पोइ आहे त बिरलन जी दीवार कहिड़े साल में ठाही वई? बर्लिन जी दीवार कहिड़े साल में ठाही वई ऐं कहिड़े साल में उनखे ड्राथो वियो? 1961 में ठाही वई ऐं 1990 में उनखे ड्राथो वियो। तक़रीबन 19। ठीकु आहे। पहिरीं ख़िलाबाज़ ख़ातून जो नालो ॿुधायो? वैलेंटीना टेरिशेगूफ। 1963 में ख़िला में सफ़र कयो। ज़बरदस्त, वेरी इंफॉर्मेटिव। सभ खां पहिरीं चंड ते क़दम रखण वारो इंसान केरु आहे? नील आर्मस्ट्रॉन्ग। 1969 में। पाकिस्तान जूं पहिरियों आम चूंडियूं कॾहिं थियूं? 1970 में। ओभर पाकिस्तान बांग्लादेश जे नाले सां कॾहिं वजूद में आयो? ओभर पाकिस्तान जेको बांग्लादेश आहे जे नाले सां कॾहिं वजूद में आयो? 16 डिसंबर 1971। 1970 वारनि चूंडनि जो जेको रद्द अमल हो उन में पाकिस्तान जा 2 हिसा थिया, ओलह पाकिस्तान ऐं ओभर पाकिस्तान। ओभर पाकिस्तान बांग्लादेश आहे ऐं असां ओलह पाकिस्तान आहियूं। ठीकु आहे। 1971 में। बरतानिया जी पहिरीं वज़ीर आज़म केरु थी हुई? मार्गरेट थीचर। 1979 में। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो 4थों सदर। अच्छा, इहो पहिरीं सुवाल बि हुयो सिंधी में त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो काओं नंबर सदर हो? त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो 4थों नंबर सदर हो ऐं उहो 1971 में थियो हुयो। पाकिस्तान जो हाणोको आइन कॾहिं राइज थियो हो? 14 अगस्त 1973 में, जेको भुट्टो साहब ॾिनो हुयो। उहो बि हुयो त पाकिस्तान खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कहिड़ो आइन ॾिनो या कॾहिं पेश कयो वियो? हिते वरी थोरो चेंज आहे। ठीकु आहे। त हाणोको आइन कॾहिं राइज थियो? सवाल खे थोरो सम्झो, उहो हिकिड़ो ई सुवाल कंहिं थोरो डिफरेंट एंगल्स में अची सघे थो। त हीअ आहे 14 अगस्त 1973 ते। ज़ियाउल हक़ हवाई जहाज़ जे हादसे में कॾहिं मारिजी वियो? 1988 में। उनखां पोइ आहे त इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म केरु थी? बेनज़ीर भुट्टो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद साहिबा इस्लामी दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म औरत हुई। पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप कॾहिं ऐं कंहिंजी कप्तानी में खटियो? 1992 में। इमरान ख़ान जी कप्तानी में खटियो। नेल्सन मंडेला 27 साल क़ैद में रहण खां पोइ अफ्रीका जो पहिरियों सदर कॾहिं थियो? 1994। ही हुया 50 बक़ाया सवाल यानी 100 सवाल। ही समाजी ब्यास 5 दर्जे जी 100 सवाल 2 पार्ट्स में तव्हांजे साम्हूं पेश कई। उनखां पोइ हाणे बक़ाया जेके सवाल रहंदा उहे 3 पार्ट्स में पेश कया वेंदा। शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, लाइक कमेंट शेयर ज़रूरु कंदा, बेल आइकन जे बटन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं वक़्तु सर असांजे नई क्लासिस खां तव्हां आगाही हासिलु करे सघो। ऐं हिकु रिक्वेस्ट जेका हमेशह कंदी आहियां त अहिड़े क़िस्म जा जेके क्लासिस आहिनि काइंडली यकीननि तव्हांजो व्हाट्सअप
ग्रुप्स या हिकिड़ो फ्रेंड्स जो सर्किल हूंदो स्टडी वारो, उन्हनि सां ज़रूरु शेयर कयो त जीअं वधि खां वधि असांजा पंहिंजा सिंधी भाइर ऐं भेनरूं उहे जेका हाणे यकीननि तव्हां सभिनी खे ख़बर आहे त बेरोज़गारी ऐं हुन सां गॾु बेचैनी केॾी वधियल आहे, त अगरि पाण इल्म जी हिकिड़ी नंढड़ी जेका हीअ लाट शुरू कई आहे उहा ॿियनि ताईं पहुचायूं त जीअं वधि खां वधि हुन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। जज़ाकल्ला ख़ैरन कसीरा। थैंक यू सो मच फॉर योर इनफ सपोर्ट।